हिन हिसाब में पाण खां पुछियो वियो आहे त 3 एका ॾहाका 100 जे हिसाब सां 654 ॾहाई 2 1 3 में कहिड़ी जॻह ते मौजूदु आहे, यानी उन जी जॻह कहिड़ी आहे। सो इन जे लाइ पाण हर हिकु नंबर अलॻि अलॻि करे लिखंदासीं ऐं पोइ ॾिसंदासीं त हू कहिड़ी जॻह ते मौजूदु आहे। 6 5 4 ॾहाई 2 1 3। सो 654 ॾहाई 2 1 3 इन तरतीब में मौजूदु आहिनि। सभ खां पहिरियां 6 खे ॾिसिजे त उहो ॾहाई खां 3 नंबर या 3 अदद खॿे पासे ते आहे। सो इन जो मतिलबु त इहो 100 जी जॻह ते आहे, यानी असां इन्हनि खे 600 पढ़ंदासीं। सो इन खे 100 प्लेस बि चवंदा आहियूं या एका ॾहाका 100 बि चवंदा आहियूं। सो अंग्रेज़ी में इन खे छा चवंदा आहियूं पाण, 100 प्लेस, 100 या वरी 10 पावर 2 या 10 कुवत 2। अहिड़े तरीक़े सां अगरि पंजनि खे ॾिसूं त इहो 10 प्लेस ते मौजूदु आहे या ॾहाके जी जॻह ते मौजूदु आहे। अहिड़े तरीक़े सां 4 खे ॾिसूं त उहो एके जी जॻह ते मौजूदु आहे या वंस जंहिंखे पाण चवंदा आहियूं वंस जॻह ते मौजूदु आहे। ॾहाई खां बाद में जेको पाण वटि नंबर आहे 2, जॾहिं ॾहाई खां जेके नंबर पाण खे बाद में मिलंदा आहिनि उहे वरी पाण हिसनि में टोड़ींदा आहियूं। सो पहिरियों जेको नंबर हूंदो आहे उहो 10 हिसनि में टुटल हूंदो आहे। सो उनखे चइबो आहे 10th, यानी 10हों हिसो, या उनखे 10 पावर -1 बि चइबो आहे। अहिड़े तरीक़े सां अगरि 1 खे असां या 1 खे ॾिसूं त उहो वरी 100 हिसनि में विरहायल हूंदो आहे। सो इन जे लाइ इनखे चइबो आहे 100th, यानी 10 पावर -2। अहिड़े तरीक़े सां 3 खे ॾिसूं त उहो वरी 1000 में विरहायल हूंदो आहे, यानी इन जी अहिड़ी जॻह आहे जेका असां चवंदा आहियूं थाउज़ेंड्स, यानी कंहिं बि शइ जो 1000हों हिसो। सो पाण खे 3 जी प्लेस वैल्यू ॿुधाइणी 654.213 में। सो पाण मालूम करे चुका आहियूं त जेकी 3 जी प्लेस आहे उहा 1000 ई प्लेस आहे। 1000 ई प्लेस जो मतिलबु आहे 3 जी जॻह ते जेको बि नंबर आहे उहो 1000 दफ़ा विरहायल आहे, यानी 1000 हिसा हुन जा थियल आहिनि ऐं उहो 1000हों हिसो आहे। सो पाण दर्जे में ईअं चई सघूं था त 600 आहिनि, 6 जी जॻह ते 600 आहिनि। ऐं जेकॾहिं 5 जी जॻह ते असां ॾिसूं त 5 दफ़ा 10 आहिनि, यानी 50। ऐं जेकॾहिं 4 जी जॻह ते ॾिसूं त 4 हिकु आहे, माना सिर्फ़ु अकेलो आहे। चैन खे साॻे रंग में रखूं ताकी भुली न सघूं। सो चैन खे मां साॻे रंग में रखां थो, जंहिं कलर में या रंग में मथे लिखियलु आहे 4। इन खां बाद में आहे ॾहाई। ॾहाई खां बाद में जेको 2 आहे उहो 10 में विरहायल आहे ऐं जेको 1 आहे उहो 100 में विरहायल आहे। ऐं उन खां बाद में 3 आहे त 3 1000 में विरहायल आहे, छाकाणि त उहो ॾहाई खां बाद में आहे। ॾहाई खां बाद में जेके बि नंबर हूंदा उहे विरहायल हूंदा आहिनि। पाण प्लेस वैल्यूज़ खे वधीक सम्झण जे लाइ कुझु इनखे हीअं बि रखी सघूं था त 600 मां हिते छा मतिलबु आहे। 600 मां हिते इहो मतिलबु आहे त 6 दफ़ा 100 अची चुको आहे। ऐं जेकॾहिं 50 खे ॾिसूं त 5 10 दफ़ा अची चुको आहे। ऐं जेकॾहिं 4 खे ॾिसूं त 4 हिकु दफ़ो अची चुको आहे। एका ॾहाका 100 ज़रब कंदा वेंदासीं जेको बि नंबर हूंदो। सो एका जी जॻह ते 1 ज़रब कंदासीं, ॾहाकनि जी जॻह ते 10 ऐं 100 जी जॻह ते 100। अहिड़े ई तरीक़े सां जेके ॾहाई खां बाद में नंबर अचनि था उन्हनि खे ज़रब वरी कंदा आहियूं रेसिप्रोकल या उबते नंबर सां। जीअं 2 खे 1 वंडिया 10 सां, 1 खे 1 वंडिया 100 सां, ऐं 3 खे 1 वंडिया 1000 सां। उमीद थो कयां त तव्हां इन अंदाज़ में नंबरनि खे लिखण खां पोइ सम्झी चुका हूंदव त असांजो एकनि ॾहाकनि या 100 हज़ारनि मां छा मतिलबु हूंदो आहे। जीअं हिते 654 हुयो त हिते 6 मां छा मुराद हुई। 6 मां मुराद इहा हुई त 6 जेको आहे उहो 100 दफ़ा अची चुको आहे ऐं 5 10 दफ़ा अची चुको आहे ऐं अहिड़े तरीक़े सां 4 हिकु दफ़ो अची चुको आहे। ऐं पोइ जेके ॾहाई खां बाद में नंबर अचनि था उहे वरी विरहायल आहिनि। जीअं हिते 3 जेको आहे उहो 1000 में विरहायल आहे।